हुजल बैत जेकॾहिं माल हुजे हज फर्ज़ थियल हुजे त हज बि करे, इहो आहे इस्लाम। हाणे इस्लाम इन्ही 5 शयूं जेका इन्ही सभिनी खे गॾे नालो रखियो सो इस्लाम। इस्लाम ही आहे त तूं गवाही ॾिए त अल्लाह हिकु ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो बंदो ऐं रसूल, तूं नमाज़ बि पढ़े ऐं तूं ज़कात बि ॾिए ऐं तूं हज बि करे ऐं रमज़ान जा रोज़ा बि रखे, इहो आहे इस्लाम। इहो जॾहिं पूरो थियो तॾहिं तूं थिए पको ऐं सचो मुस्लमान। हाणे हुन अचण वारे जो सदक त चई, या रसूल सच पिया चओ। तॾहिं हज़रत उमर जो असांखे हैरत थी, पुछे उहो जंहिंखे ख़बर न हुजे ऐं तस्दीक उहो करे जंहिंखे ख़बर हुजे। हाणे ही पुछे बि पियो ऐं वरी तस्दीक बि पियो करे, आहे केरु? पर उन इहो सवाल जो अञा मौक़ो ई कोन। वरी चई अख़बिरनी अनिल ईमान, ऐं अल्लाह जा हबीब मूंखे ॿुधाए त ईमान कंहिंखे चइजे। तॾहिं पाण फरमायो ईमानन तोमिन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही। सभिनी खे यादि हूंदो अॻे निकाहनि में ख़ुतबा पढ़ंदा हुआ, तॾहिं इहो सभु पढ़ी तर्जुमा बि कंदा हुआ। हाणे उहे ख़ुतबा बि कोन रहिया, तर्जुमा बि कोन रहिया। 2-4 आयतूं पढ़ियूंसीं, हक़ अदा थी वियो, ख़ुतबो थी वियो, पर अॻे पढ़ंदा हुआ तोमिन बिल्लाहि, यानी ईमान आंदो मुस्लमान थियसि, मोटिसि तो ॾांहुं। पोइ वरी गुनाह जेके कया उन्हनि खां तौबाऊं ऐं कई फैज़ बरकत वारा ख़ुतबा हूंदा हुआ। यानी ईमान इहो त मूं मञियो अल्लाह खे, मञियो रसूल खे। पहिरीं अल्लाह मञा खे रसूल न, ओॾो क़यामत मञा जेको ॾाढो मञंदी आहिनि। साईं सवलो सो करे ॾातार मथे ॾुआरी। ईमान कंहिंखे चइजे? ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो ईमान ही आहे अन तोमिन बिल्लाहि, तूं मञी अल्लाह खे ऐं उन खां पोइ व रसूल मलाइकती, ऐं तूं मलाइकनि खे बि मञी, तमाम किताबनि खे बि मञी, ऐं को आख़िरत जे ॾींहं खे, तक़दीर जे भले ऐं बुरे हुअण जो बि अल्लाह जी तरफ़ां, वल बास बादल मौत, इन सभ खे जॾहिं तूं मञियो तॾहिं थिए तूं मोमिन। इन खे मन, असां अल्लाह खे मञियो या न? मञूं था न? मञूं था। असां क़यामत जे ॾींहं खे मञियो या न? चऊं था मञूं था। बेशक सभु मञूं था, पर आऊं हथ ॿधी अर्ज़ करियां, मञो त था पर मञण जीअं कोन मञा। बेशक असां अल्लाह खे मञूं, मुबारक हुजे मञोसूं अल्लाह हिकु, पर मञण तॾहिं चइबो जॾहिं अल्लाह जी ॻाल्हि बि मञूं, अल्लाह जो हुकुम बि मञूं। असां चओ असां अल्लाह खे मञोसूं, पर अल्लाह जे हुकुम खे जॾहिं नथा मञूं त छा हिन खे मञणु चइबो? असां चयो असां अल्लाह जे हबीब खे मञो, बेशक मञो तॾहिं मुस्लमान थिया, पर मञण जो हक़ अदा तॾहिं थींदो जॾहिं अल्लाह जे हबीब जे हर हुकुम खे मञूं। जो मञण वारो मञण, हीअं त मञण जो सिर्फ़ ज़बानी आहे, इन मञण जो हुत मञण कोन्हे। असीं त मञूं पिया, पर क़बूल तॾहिं थींदो जॾहिं मुस्तफ़ा मञनि। रब मञे त बेशक हिन मञियो आहे, ऐं जंहिं मञियो से वली थिया। जन ईअं मञियो से महमूद शाह थिया, जन ईअं मञियो से शाह कातियार थिया। रब जी ॻाल्हि छा हुई? अक़ीमु सलात, रब जो नमाज़ पढ़, पढ़ीसूं। अतीउल्लाह व अतीउ रसूल, इहो हुकुम रब जो। अल्लाह जे हुकुम खे मञो, अल्लाह जे हबीब जे हुकुम खे मञो। मञोसूं त मुबारक हुजे, ऐं न मञो हुजे त अॼु आद करियो ऐं पको वादो करियो त कोशिशि कंदासीं। हाणे इहो आहे ईमान, वो इस्लाम ही आहे ईमान। यादि रखजा, अञा ॻाल्हि पूरी कोन थी, ॻाल्हि त गच डिघी, पर जॾहिं शुरू कई आहे त कुझु न कुझु त हक़ अदा कंदासीं। अञा ॻाल्हियूं त गच करणियूं आहिनि। हाणे मथां छंड बि कोन थी, हाणे माहौल, हाणे अवाम वटि गुज़र आहे कोन, हाणे कमी थींदी त असां वटां थींदी। हवा जो उज़र कोन, हवा
सके तो थोरो मींहुं ज्यादा हुजे या न घणेई ऊठो इन खां वॾी ॿी दवा हुजे ई जल्दी अल्हम्दुलिल्लाह इन मथे सां ॻाल्हाया बि ज़रूरत कोन्हे ॻाल्हाइण इन खां वॾी ॿी बरकत रहमत कहिड़ी वॾी ॿेड़ी जो मिसाल हींअर वरी करम अहिड़ो थियो जो बंदि बि थी वई त भले ज़िक्र भले उहा ॻाल्हि बयान थिए जेका मुर्शिद बरक महमूद औलिया खे पसंदि जेका असांजे मुर्शिद बरक खे पसंदि हुई कसम रब जी हर शइ खां पसंदि औलाद खां बि वधीक कुटुंब कबीले खां वधीक पंहिंजे घर ॿार खां वधीक धन दौलत खां वधीक दुनिया जी हर शइ खां वधीक जेकॾहिं महमूद औलिया खे का शइ पसंदि हुई त उहो दीन मतीन हो शरीयत मुहम्मदी अचण वारे पुछियो त ईमान छा पाण ॿुधायो ही ईमान पंज छह ॻाल्हियूं आहिनि न ईमान में अल्लाह खे मञणु अल्लाह जे हबीब खे मञणु तमामु नबीअनि खे मञणु तमामु किताबनि खे मञणु ॾींहुं क़यामत खे मञणु ऐं पोइ वरी क़यामत जे ॾींहुं क़बर में उथींदासूं इन खे मञणु इहो आहे सभु ईमान इन सभिनी खे मञंदासूं तॾहिं थियो ईमान हाणे ॿ ॻाल्हियूं थियूं इस्लाम ऐं ईमान ॿी शइ जी ज़रूरत न हुजे हा न त पुछण वारो पुछे बि कोन पर उन वरी पुछियो त या मोहम्मद अख़बिरनी अनिल एहसान त ऐं अल्लाह जा हबीब मूंखे इहो ॿुधाए एहसान छा आहे एहसान माना विलायत अंदर जो मामिलो हीउ जेको पहिरीं ॻाल्हि पई थी न इहो सभु ॿाहिरि जो मामिलो हो हाणे ॻाल्हि कई अथनि अंदर जी हुन पुछियो त एहसान छा तॾहिं पाण फरमाए पुछण वारा एहसान ही आहे अन तअबुदिल्लाह कअन्नक तरा रब जी इबादत ईअं कर गोया तूं रब खे ॾिसे पियो अंदर वारी अख तूं ईअं रब जी इबादत कर जीअं ॾिसे पर जेकॾहिं तोखे इहो मक़ाम न मिले थो सभिनी खे कंहिंखे मिलंदो ऐं जन खे मिलंदो त मां ख़ुशबू पई ईंदी उन्हनि जे लाइ बि कंहिं चयो आहे त माण्हू मिड़ई न सुहिणा पखी मिड़ई न हंज कंहिं कंहिं माण्हू मंझ अचे बूए बहार जी उहा बहार जी बू उन्हनि मां ईंदी जन जे अंदरि गुलिस्तान हूंदा जन जे अंदरि मुहबत रसूल जा गुल टिड़ियल हूंदा उहे जिथे बि वेंदा उते ॾसण जी ज़रूरत कोन्हे त करामत तो ॾसां वली आयो आहे न उहे जंहिं बि इलाइक़े में वेंदा इलाइक़े में ख़ुशबू फैली वेंदी ऐं बिना ॿुधाए माण्हुनि खे ख़बर पवंदी त को लूणी शरीफ़ मां आयो आहे तॾहिं त चयो त चढ़ियो लूणी चढ़ियो हिते बि ख़ुशबू अचे इहा विलायत आहे इहो अंदर जो मामिलो पुछण वारे पुछियो अख़बिरनी अनिल एहसान एहसान छा पाण फरमायो इबादत ईअं कर जीअं ॾिसे पियो इहो हाल सभिनी जो थी नथो सघे हीउ त हाल सभिनी जो आहे कहिड़ो पाण फरमायो त इबादत ईअं कर यकीन रख त उहो तोखे ॾिसे पियो रब तोखे अल्लाहु अकबर नमाज़ में जॾहिं माण्हू वियो तॾहिं गोया रब सां ॻाल्हि पियो करे रब उनखे ॾिसे पियो अल्लाह रब जंहिंखे ॾिसे हाणे उनखे ॿियो घुरिजे छा एतिरो त यकीन आहे या न त जॾहिं वञूं था मस्जिद में ऐं वञी बीठासूं त रब ॾिसे पियो त को सवाली आयो आहे को मुंहिंजी दरबार में भिखारी मंगतो आयो आहे ऐं को मूंखां सवाल पियो करे इहदिन सिरातल मुस्तकीम मौला उहा वाक ॾे जेका सिधी जन्नत पई वञे आहे या न कॾहिं वञी शौक़ सां घुरी उहा वाक कॾहिं वञी इहो सवाल कयो त रब हाणे हिते तो जे घर में आयो आहियां सवाल इहो पियो करियां त वाटूं वी आहिनि मूंखे उहा वाट ॾे जेका सिधी जन्नत ॾे पई
वञे। अॼु घुरियाई सुभाणे घुरियाई, कॾहिं त कॾहिं करम थी वेंदो, उन मथे उहा वाट रोशन थी वेंदी। उहा हलण कमु तुंहिंजो, पुॼाइण कमु मुर्शिद जो। एहसान जी माना थिए थी तसब्बुब। अहले इल्म समझी सघनि था, ॿिए खे ख़बर कोन पवंदी। यानी अवां हिन ॻाल्हि खे ज़हन में रखजा। एहसान माना मामिलो सॼो अंदर जो आहे, जंहिंखे रूहानियत चइजे, जंहिंखे विलायत चइजे, जंहिंखे ज़िंदा दिली चइजे, जंहिंखे रोशन दिल चइजे। इहो सॼो मामिलो अंदर जो आहे। ऐं अंदर जे मामले जो पुछण वारे जॾहिं पुछियो, कोन पुछियो त ऐं मोहम्मद ॿुधाए क़यामत कॾहिं ईंदी? जेको टई मामला आहिनि इहे सभु जॾहिं हूंदा तॾहिं पुछिया क़यामत आहे। क़यामत ॾाढो ॾुखियो, पर ही कम जेके आहिनि से हिन खे सोखो कंदा, आसान कंदा। तॾहिं पुछाई त क़यामत कॾहिं ईंदी? पाण फरमायो तोखे ख़बर कोन्हे? तूं पियो ॼाणे, मूंखां पियो पुछे। तोखे ख़बर त इहा ॻाल्हि पुछण जी कोन्हे, न पुछ। हिते माण्हू घणा धोखो खाई ऐं ईमान मां निकिरी विया। उन्हनि चयो त ॾिनी जाने सरदार खे ख़बर ई कोन हुई त क़यामत कॾहिं। पाण फरमायूं त तोखे ख़बर आहे न, इहा शइ ॾसण जी कोन्हे, राज़ जी आहे, न पुछ। हाणे उन ज़िद बि कोन कयो, ज़िद बि कोन कयो। चई ठीकु आहे, कॾहिं ईंदी नथा ॿुधायो त कुझु निशानियूं त ॾसो। तॾहिं पाण फरमायाऊं त निशानी ही आहे, औलाद माउ पीउ ते हुकूमत कनि त समझ क़यामत अची वई। पहिरीं निशानी ॾसी अथनि, अन तलितल अमत रब्बतहा। अगरचे हदीस में लफ़्ज़ ही आहिनि त मां पंहिंजी मालिका खे ॼणंदी, यानी धीअरूं माउनि मथे राज कंदियूं। धीअ माउ खे चवंदी पाणी ॾे, कट ते वेही माउ खे चवंदी ही शइ खणी अची हाज़िर कर। धीअ जो ज़िक्र आहे, पर धीअ जॾहिं हीअं कंदी त पुटु त बदर्जे औला कंदो। अञा बि निशानी ॿुध, पुठा उघाड़ा हूंदा हुआ, पग में जुती बि कोन हूंदी हुई। पुठा उघाड़ा हुजनि, मथो कॾहिं ढके सघींदो। अहिड़ा जेके माण्हू जन जा पग पुठा मथो उघाड़ो ॿकिरियूं चाइण वारा, उहे जॾहिं महल ठाहे ऐं महलनि में फ़ख्र कनि त सम्झ क़यामत अची वई। हाणे हिन खां वॾी ॿी निशानी कहिड़ी ईंदी? अॼु सभु कुझु इहो पियो थिए। ख़ैर हदीस पाक जो मूं अञा सिर्फ़ु तर्जुमो कयो आहे, ॻाल्हियूं विच आहिनि, सभु कंदासूं इंशाअल्लाह। पर इन हदीस पाक जी रोशनी में असांखे मुर्शिद बरहक जो ज़िक्र करणो आहे। इन हदीस पाक के मूं एतिरे लाइ पढ़ियो आहे ताकि रब तौफ़ीक़ ॾे, सचे मुर्शिद सचे पीर खे सुञाणनि सवलो थी वञे, सवलो थी वञे, सवलो थिए। वञ दावा त हज़ारे पिया कनि, हज़ारे दावा कनि, मञण वारा भले पुठियां लख पिया फिरनि, उनजो एतबार कोन्हे। सचे जी सुञाण ही आहे जेका अर्ज़ पियो कयां। पहिरीं हदीस खे मुकमल करे वठां। इन अचण वारे इहे सवाल कया, सवाल करी ऐं पोइ हज़रत उमर था फरमाइनि सुम इन तलक, फरमायो जीअं आयो ईअं वियो, जीअं आयो ईअं वियो। यानी न उनखे हेॾा न्यारियई, न होॾां, हेॾा वॾा सहाबा वेठा हुआ, कंहिं ॾे बि कोन न्यारियई। सिधो महबूबनि जी दरबार में आयो, पुछी इन तलक। अरबी में जेकॾहिं उलमा खां पुछो हिन वञण जे लाइ सेगो कहिड़ो, त वञण जे लाइ सेगा वरी ॿिया आहिनि। ज़हब वियो, ज़हब वियो। हज़रत उमर ज़हब कोन चई, इन तलक। इन तलक जी माना थिए थी जीअं ज़ाहिर थियो न, इहे ग़ाइब बि थी वियो। हिकिड़ी रिवायत में आहे साहबा चो ॻोल्हण निकितासूं, पर दरवाज़े मां निकिरण खां पोइ नज़र ई कोन आयो। साहबा इकराम हज़रत उमर ख़ुदि फरमाइनि था लबिसना मलियन, काफ़ी देर बिल्कुलु चुपचाप वेठा हुआसीं, कंहिंमें हिम्मत कोन हुई त पुछी सघूं त या रसूल अल्लाह ही आहे छा? आयो वियो हेड़ो शान वारो, हीअं तल ऐं पोइ वरी इन तलक। ॿिन्ही जहान जे सरदार इन सुकूत खे टोड़ियो, माठ करे वेठा हुआ। पर जॾहिं
वद्दुहा वारे चेहरे में मुझे महबूब जा लब हिलिया वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। मुस्तफा जॾहिं बि ॻाल्हाइणो तॾहिं वही हुई जेको महबूबनि जी ज़बान में जाते हल तदरी फरमायो त ए उमर तोखे ख़बर आहे मन साइल ही जेको हींअर सवाल ई थी आयो हो न पुछण इहो हो केरु? तॾहिं हज़रत उमर चयो या रसूल अल्लाह व रसूल आलम अल्लाह जाने उन जो रसूल जाने असांखे कहिड़ी ख़बर। इहो साहब कराम जो अदब हो। जेकॾहिं कंहिं ॻाल्हि जो इल्मु बि हूंदो हो त ईअं कोन चवंदा हुआ त ही जवाब आहे, पाण पुछंदा ज़रूर हुआ पर इल्मु हुअण जे बावजूद अदब ही हो जो चवंदा हुआ अल्लाह जाने अल्लाह जो रसूल जाने। अॼु बि हज़रत उमर चयो अल्लाह व रसूल आलम, तॾहिं पाण फरमायो हुआ जिब्रील। ऐं उमर इहो को माण्हू कोन हो, इहो फरिश्तनि जो सरदार सैयदुल मलाइका जिब्रील अमीन हो। जिब्रील अमीन हो, तमाम फरिश्तनि जो सरदार। पर आयो कंहिंमें इंसानी शक्ल में रजुल माण्हू जहिड़ो थी आयो। इन मज़ा हिकिड़ो जवाब ही मिले थो त नूर जेकॾहिं बशर जी शक्ल में अचे त नूरानियत में को बि फ़र्क़ु कोन हूंदो। असांजो ईमान अक़ीदो आहे त आमिना जो लाल नबियनि जो सरदार नूर अला नूर। पर आयो लिबासे बशरियत में पोश खाकी पाए इंसान थी आयो। इंसान थी अचण में नूरानियत मुहम्मदी में को बि फ़र्क़ु कोन पियो। जीअं जिब्रील सैयदुल मलाइका इंसानी शक्ल में पियो अचे आहे नूर, ईअं असांजो आका लिबासे बशरियत में आया पर आहिनि नूर। कद जाअकुम मिनल्लाहि नूर। जॾहिं हलियो वियो न तॾहिं पाण पुछाऊं उमर ही तो सुञाते ई केरु हो? या रसूल अल्लाह जाने अल्लाह जो रसूल जाने। पाण फरमायो जिब्रील हो। वो वरी पाण इरशाद फरमायो त अताकुम फरमायो मूं वटि त रोज़ पियो अचे। सभिनी नबियनि वटि जिब्रील आयो। घणे में घणो आयो त 53 या उन खां वधीक मर्तबा आयो। हज़रत इब्राहिम हज़रत मूसा कंहिं वटि 2 दफ़ा कंहिं वटि 3 दफ़ा 1,24,000 नबियनि वटि जिब्रील अमीन ज़रूर वही खणी आयो। इहो ई ज़िम्मेदारी हुई। पर सभिनी खां वधीक 25,000 मर्तबा जिब्रील अमीन महबूबनि जी दरबार में आयो। 25,000 गोया मालूम थियो जिब्रील ज़मीन ते आयो वरी वियो सिदरा ते वियो त मुस्तफा जी याद आई वरी जोड़ी अची हाज़िर थियो। अर्ज़ कई या रसूल अल्लाह सिदरा ते सुकून ई कोन्हे, चेसी न ॾिसां तेसी चैन नथो अचे। पाण फरमायो त मूं वटि अची वञे पियो पर अॼु अवां लाइ आयो हो। ऐं उमर अॼु अवां लाइ अताकुम उलमा खां पुछो अताकुम तव्हां वटि आयो छा जे लाइ आयो? त पाण फरमायो लियो अल्लिमकुम दीनकुम। आयो एतिरे लाइ जो अव्हां खे इहो सेखारे त दीन कंहिंखे चइजे। जिब्रील आयो ई एतिरे लाइ जो अव्हां खे सेखारे त दीन कंहिंखे चइजे। हाणे सम्झ में आई ॻाल्हि, दीन कंहिंखे चइजे। ही हदीस जिब्रील आहे। हिन में जेकी कुझु अर्ज़ थियो इन सभ खे गॾे उन जो नालो आहे दीन। सभु जॾहिं गॾु कंदासूं न तॾहिं नालो थींदो दीन। उन मज़ा पास है घटि थींदी दीन में घटिताई आहे या न? मिसाल ॾियां, मिसाल झूनी ॾींदुसि। असीं जंहिंखे चोरो चवंदा हुआसीं न, चोरो अलॻि अलॻि नाला हुआ। इन में जेतिरो शयूं गॾु थियनि थियूं न उहे गॾे जॾहिं खाईंदासीं तॾहिं चोरो चवंदासीं या पहिरीं चवंदासीं? खाईंदासीं तॾहिं न भई चलो चोरा हाणे रहिया ई कोन, इहे वञी यादगारूं रहंदियूं। हाणे सफ़ा ख़तम थी विया छो त हुनजो मथे बि मिले ई कोन। चोरा घणा निकिता। हाणे चाहे चऊं ही जाइ जेके जॻह चऊं जाइ चऊं जेकी बि चऊं। हाणे ही शइ त हिन में जेतिरो मटेरियल इस्तेमालु थियो अलॻि अलॻि पियो हूंदो त इनखे जाइ चवंदासीं न। इट अलॻि हुजे, सीमट अलॻि हुजे ऐं रेती ककर सभु अलॻि हुजनि
पिया हुजनि भले पत्र बि पिया हुजनि सभु कुझु पियो पर हुनखे कोन चवंदासूं जॾहिं गॾे ऐं हुनखे उभो कयोसीं त हाणे थी जाइ जाइ थी या न दीन 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 ऐं दीन जो मटेरियल सम्झाइण लाइ अर्ज़ पियो करियां दीन दीन कंहिंखे चइजे संभालंदा हलजा गवाही ॾियण अलाह हिकु ॿिन्ही जहान जा सरदार मोहम्मद उन जा बंदा ऐं रसूल तुकीम सलात दोत ज़कात तसूम रमज़ान तहज्जुल बैत इहो थियो इस्लाम इहो थियो ईमान कंहिंखे चइजे तोमिन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्रि खैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला वल बासी बादल मौत अल एहसान ताबुदल्लाह कन्नक तरा व इलम तकुन तरा फइनु यराक आए या ना हाणे ही कुल शयूं थियूं केतिरियूं 14 इहे 14 शयूं जॾहिं गॾु किबियूं तॾहिं पाण फरमायूं अताकुम लियुअल्लिमकुम दीनकुम इहे 14 शयूं गॾु थियूं तॾहिं नालो पियो दीन इहे शयूं गॾु थियूं तॾहिं इन सॼे गॾु करे इन मजमूए जो नालो इहो मजमूओ इत्र बणियो खुशबू मजमूए आई तॾहिं ईंदी जॾहिं 14 शयूं गॾु हूंदियूं तॾहिं इहो थियो दीन ऐं सेखारियो कंहिं ॿिन्ही जहान जे सरदार पुछियो जिब्रील अमीन क़यामत ताईं जेकॾहिं कंहिंखे सम्झणो हुजे त दीन कंहिंखे चइजे त हुन जे लाइ जिब्रील वारी हदीस मौजूद आहे इन हदीस जो नालो हदीस जिब्रील इन्ही शयुनि जो नालो दीन ऐं पोइ इहे सभई शयूं जंहिं अलाह जे ख़ुशकिस्मत बाने वटि हुजनि उनखे चइजे दीनदार उनखे चइजे दीनदार ऐं जॾहिं थियो दीनदार तॾहिं अलाह ताला जी बारगाह में उनखे कुर्ब मिलियो अच्छा हाणे हिकिड़ो वरी सवाल कंदो हलां इहा ॻाल्हि त घणी ॾिठी पर हिते वरी हिकिड़ो सवाल करियां छो त मूंखे मोटी पाऊं जितां हलियो आहियां उते अचिणो आहे सभु महमूद शाह जी दरबार में जेकी अर्ज़ पिया करियूं सो सभु हुन दरबार में निकिरणो आहे रंग मसीदा छो त हेड़ा मौक़ा वरी कोन मिलंदा न कोन मिलंदा बिल्कुलु सोमानी जो वक़्तु फजर ताईं आहे सोमानी जी फिक्र हुजे न त चवां थो फिक्र मकिज वक़्तु घणेई डिघो पियो सांझी आहे कोन जो वक़्तु निकिरी वञे उहो त ॿियो पढ़ीसूं कोन सोमानी जो वक़्तु डिघो आहे जेकॾहिं कंहिंखे ईअं थियो नमाज़ पढ़णी आहे ऐं